मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। मटियारी में क़ौमी अवामी तहरीक मर्कज़ ऐं सिंधियाणी तहरीक मटियारी जे सॾ ते समूरी सिंध जियां मटियारी में बि रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध में वधंदड़ बदमनी, चोरियुनि, वारदातुनि ऐं सिंध जे हक़नि ते लॻंदड़ धाड़नि ख़िलाफ़ समूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। उन ॾिस में क़ौमी अवामी तहरीक मटियारी पारां बि मर्कज़ जे सॾ ते नसरपुर चौक खां मटियारी प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक मटियारी जे अॻवाननि माजिद ख़ासखेली, नईम जान ख़ासखेली, आशिक़ अली खोसो, सिंधियाणी तहरीक मटियारी जे अॻवान फ़िज़ा मल्हा ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध सां हर महाज़ ते बेवाजिबियुनि जा सिलसिला हलंदा पिया अचनि। कॾहिं कालाबाग डैम त कॾहिं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी ज़मीनुनि ते ग़ैर क़ानूनी कब्ज़नि जूं कोशिशूं कयूं वयूं आहिनि। पर अफ़सोस आहे त सिंध जे नुमाइंदा हुकूमत सां गॾु वेही बि सिंध जे हक़नि जी हिफ़ाज़त न पिया करे सघनि। हिन वक़्तु बि सिंधु दरिया ते ग़ैर क़ानूनी कैनाल ठाहिण बि सिंध सां दुश्मनी कई पई वञे, पर पोइ बि असांजा नुमाइंदा पंहिंजे हक़ अदा न पिया कनि। पर असां हर महाज़ ते पंहिंजी सिंध धरती जी ज़मीनी वसाइल जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं दुश्मन खे शिकस्त ॾींदासीं। अॻवाननि वधीक ख़िताब कंदे चयो त हिन वक़्तु बदमनी, चोरियूं, वारदातूं पिणु उरूज ते आहिनि, पर इंतिज़ामिया अमन क़ाइमु करणु ऐं मुकमल तौरु नाकाम आहे। सिंध में हर आए ॾींहुं रोज़ जो मामूलु आहे त किथे न किथे चोरियुनि ऐं वारदातुनि जो को न को वाक़ियो पेश अचे थो। शायदि इंतिज़ामिया चोरनि ऐं ॾोहारियुनि अॻियां बेवस बणियलु आहे। क़ौमी अवामी तहरीक मटियारी जे अॻवाननि वफ़ाक़ी हुकूमत समेत सिंध हुकूमत ऐं आला हकाम खां मुतालबो कयो आहे त पुलिस समेत सिक्योरिटी इदारनि खे मुकमल तौरु पाबंद कयो वञे त जीअं सिंध में अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइण ऐं आवाम खे तहफ़ुज़ फ़राहम कनि ऐं सिंध जे वसीलनि ते को बि धाड़ो मंज़ूर न कयो वेंदो।